भगवान शिव शंकर गणपति महाराज सरस्वती माता शारदाए गोस्वामी तुलसीदास जो सिमरन करे मां सभिनी ने सुखन जे भंडार श्री रामायण जे महात्म जो वर्णन तो करया। ही रामायण कल्प वृक्ष समान आए जे छाया हेठ जेके अचन था तन जा सब दुख दर्द कष्ट कलेश निवृत्त थी वञनि था। हिन कथा में जे 8 कांड आहिनि से वॾा वॾा डार आहिनि ऐं डोरा नंढियूं नंढियूं साखियूं टारियूं आहिनि। सोठा चौपाई ऐं छंद उन जा सोभिनिक पन आहिनि। वचननि जी वरी कहिड़ी ॻाल्हि कजे उहे हिन कल्प वृक्ष जा पुष्प गुल आहिनि जिन में अलौकिक सुगंध आहे। अनेक प्रकारनि जा अर्थ उन जा मिठड़ा फल आहिनि जिन जे स्वाद खे विद्वान ई ॼाणनि था। भक्ति ज्ञान वैराग रूपी रस सां उहे फल टिमटार आहिनि। निर्गुण ऐं सरगुण स्वरूप उन जा ॿिज आहिनि। अहिड़ी तरह रामायण रूपी कल्प वृक्ष सॼे संसार खे पंहिंजनि मिठड़नि परीक्षाउनि दायक वचननि सां मोहे रहियो आहे। जो पहिरियां ई काक संडी मुनीअ श्री मां जे भोलानाथ खे गाई ॿुधायो हो। बोल शंकर भगवान की जय। तंहिंखां पोइ गोस्वामी तुलसीदास सॼे संसार जे कल्याण ऐं उपकार लाइ वर्णन कयो। न त कलयुग जे कुटल जीवन जो उद्धार थियणु मुश्किल हो। ही रामायण कामधेनु वांगुरु मन इच्छित फल ॾियण वारो ऐं बिल्कुलु कल्याणकारी धर्म अर्थ काम ऐं मोक्ष जो दाता आहे। चिंतामणीअ खां बि वधीक प्रभाव वारो आहे। कंहिंखे बि सामर्थ्य न आहे जो हिन जा गुण कथन करे सघे। रामायण रूपी फुलवाड़ीअ जो सदाईं राम रूपी डोरो वास वठे थो। भोरो सदाईं राम रूपी भोरो वास वठे थो। ही पुस्तक जंहिं घर में ब्रजमान आहे उहो घर स्वर्ग समान आहे। उते भूत प्रेत जो वासो कदाचित नथो थिए। कॾहिं बि कंगालपुणो ऐं खुटलाई हुन घर जे वेझो नथो अचे ऐं महावीर हनुमान जो उते सदाईं पहिरो रहे थो। बोल सिया महावीर हनुमान की जय। दुनिया में जेको बि जंत्र मंत्र तंत्र जादू टोणा फीणा रखियाऊं ऐं तावीज़ आहिनि से सभई रामायण में समायल आहिनि। जेको मानुष हिन पुस्तक सां प्रीत रखे थो उनजो भगत बुलंद ऐं क़िस्मत जो सितारो जोर थिए थो। उनखे नवनि ग्रहनि जी पीड़ा बि कुझु करे नथी सघे। उनखे दुनिया जूं मुश्किलातूं आसान थियनि थियूं याने सूर्य मां कंडो थिए थो। त्रेता युग में ऋषि वाल्मीकि थियो आहे। उन कलयुग में गोस्वामी तुलसीदास जो जनम वठी कलयुग जीवन जे कल्याण ऐं उपकार अर्थ हिन रामायण रूपी परम पवित्र ग्रंथ जी रचना कई आहे। हिन में पहिरियां ई रस भरियो बाल कांड अचे थो जंहिंमें मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जे जन्म जी कथा ऐं विवाह जो वर्णन थियल आहे। ॿियो वरी अयोध्या कांड आहे जंहिंमें पिताजी आज्ञा मञे श्री रामचंद्र 14 वर्ष वनवास ॾे वञे थो। उनखां पोइ नारायण ऐं किष्किंधा कांड आहे जंहिंमें सुग्रीव जे शरण में अचण जो विस्तार आहे। पंजो सुंदर कांड जंहिंमें हनुमान सीता खे वञी अशोक बाग में ॻोल्हे लधो आहे। 6 लंका कांड आहे जंहिंमें रावण जे माण ऐं लंका जो जीतण जो अहवाल ॾिनल आहे। 7 उत्तर कांड आहे जंहिंमें श्री रामचंद्र जे अयोध्या मोटण ऐं धूमधाम सां राजगद्दी ते वेहण जो वर्णन थियल आहे। 8 लव कुश कांड आहे जंहिंमें लव कुश जे युद्ध जी वार्ता लिखियल आहे। दोहरा जग वारिद को पार नहीं ऐसो है फैलाओ तुलसीदास कृपा करी चर रामायण नाव। हिन संसार रूपी सागर जो पार पतो नथो वञे पर गोस्वामी तुलसीदास कृपा करे हुन जे पार उतारण लाइ रामायण रूपी ॿेड़ी रची आहे। बोल सियावर रामचंद्र की जय। बोल मुखड़वंशीय वाले लाल की जय। हलायूं बस सुभाणे कयूं। अरे वो श्रीचंद भाई पोथी खणिया पढ़दो साजी आ पढ़ो सही वा राम कृष्ण राम नारायण कृष्ण राम मोदर वासुदेव ईश्वर केड़िया हो जावे से